दरिया के किनारे ते 30,000 जो लश्कर वठी असांजी क़ौम जा इंसान। हज़रत सैद बिन अबी वक़ास घोड़े ते सवार आहे, पाण दरिया के चवंदा दरिया तोखे ख़बर हुजण खपे असीं हू इंसान आहियूं जे हक़ के बातिल के टकराउण जे लाइ हक़ जो नारो बुलंद करण जे लाइ आया आहियूं। तो उनके सदके में बनायो वियो है जिंहिंजा असीं गुलाम आहियूं मोहम्मद रसूलुल्लाह जा। तोखे इज्जत मिली आहे। ई जेको छोलियो ॾे हले पियो इहो तोखे ॿियो कंहिंजो सदको कोन आहे, रहमत लिल आलमीन जो सदको आहे। अने असां उनजी दीन जे लाइ ख़ैर जी लाइ हुन पार वञणो आहे। असांखे रस्तो त ॾे, दरिया समझे फरिश्तनि खे हुकुम ॾिनो रब पाक। ऐं फरिश्तो मुस्तफा जा गुलाम दुआ करे रहिया आहिनि, सच्चाई सां वञणु चाहिनि था। इन दरिया खे तब्दील करे इन पाणी खे पाणी न छॾियो बल्कि रेत न बल्कि पक्को पट बनाए छॾियो। इन मथां जा घोड़ा पार थियनि। डॉक्टर इकबाल फरमाए तो दस्तो दस्त है दरिया भी न छोड़े हमने, बारे ज़ुल्मात में दौड़ा दिए घोड़े हमने। उहो मुसलमान से आयो मुअर्ज़ पे क्यों यजीद हो, बेनमाजी हो, कूड़ ॻाल्हाइण वारो हज़रत हुसैन वटि ख़त आया, ओ प्यारा हुसैन हाणे अहिड़ो मामलो थी पियो आहे जंहिंजे ज़रिए असांजो को बि ॿियो सहारो कोन्हे। ऐं इमाम असांजी इमदाद फरमा। हज़रत इमाम हुसैन रवानगी कई आहे। हज़रत इमाम हुसैन ईद हुई ॻाल्हि पे कई ईद जो ॾियारो आहे, रहमत लिल आलमीन घर वेठा आहिनि, हज़रत अली घर वेठो आहे, हज़रत फातिमा ज़हरा घर वेठा आहिनि, हज़रत अली वटि अचनि था, अर्ज़ कनि था अब्बा वॾनि जा बच्चा जागीरदारनि जा बच्चा उठनि ते सवार आहिनि, घोड़नि ते सवार आहिनि, असां वटि सवारी कोन आहे, असीं काॾे वञूं। हज़रत अली फरमाइनि था फातिमा ज़हरा वटि वञो, फातिमा ज़हरा वटि वञनि था, अम्मा असां वटि सवारी कोन आहे, असां कंहिं वटि वञूं। रहमत लिल आलमीन जी दरबार में चवंदा चओ सुभान अल्लाह। रहमत लिल आलमीन जी दरबार में आहिनि। आका सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम ॿिन्ही बचड़नि खे सीने ते लातान। सीने ते लहण खां बाद में हिकिड़े खे हिकिड़े कुल्ले ते सवार कयो, ॿिए खे ॿिए कुल्ले ते सवार कयो। पाण हलण लॻनि था मैदान में, वॾा कुरैशी बीठा आहिनि। उहे चवनि था ही कहिड़ो मंज़र आहे, हसनैन करीमैन कुल्लनि ते सवार आहिनि। पाक हबीब फरमाइनि था तसव्वुर जी दुनिया में जवाब आयो अॼु इहे मुंहिंजे कुल्ले मथां सवार आहिनि। जॾहिं दीन इस्लाम जे मथां ॾुखियो वक़्तु आयो त इहो पंहिंजो सभु कुझु कुर्बान करे मुंहिंजे दीन जो नालो बुलंद कंदा। इमाम हसन हुसैन आहे। हज़रत इमाम हुसैन वटि ख़त आयो सगोरा हल हाणे असांखे बचा, असीं तमामु परेशान आहियूं, वरना क़यामत जॾहिं अव्हांखे जवाबु ॾियणो पवंदो। हज़रत इमाम हुसैन तैयारी कई आहे, मदीने पाक आयो आहे। अल्लाह जे हबीब जे रोज़े मथां अची अर्ज़ करे थो या रसूल अल्लाह वो अवाजो नूरे नज़र लखते जिगर आया जिन निटपण मदीने पाक जी गलन में गुज़ारियो आहे। पूरी उम्र मुंहिंजी इते गुज़री चुकी आहे। अॼु दीन जो मामलो आहे, इजाज़त अता फरमायो। रात जो टाइम आहे, पाण हंदे हंदे अम्मा जी कब्रस्तान मथे आया आहिनि। चवनि था अम्मा ख़ातून उहो ॾींहुं यादि कर जीअं ॾींहं में असीं जॾहिं रुअंदा हासे, पाक हबीब सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम अची घटीअ मां मरंदा हा। चवंदा हो फातिमा मुंहिंजे हसन हुसैन खे रुआर न, इन जे रुअण सां मुंहिंजी दिलि खे दुख पुॼे थो। उहो असीं हसन ऐं हुसैन उहो गुलाब जा गुल आहियूं। ऐं फातिमा अॼु असां मदीने पाक रवाना थियण वारा आहियूं। अर्ज़ कनि था कब्रस्तान मथे बीह सलाम पढ़नि था, सलाम पढ़ण खां बाद में रवानगी कनि था, मदीने पाक रवाना थियनि था। उन खां बाद में वरी आका जे रोज़े साम्हूं बि सलाम अर्ज़ कनि था या रसूल अल्लाह सॼी काइनात वरी पईंदी पर असीं मोटी मदीने कोन ईंदासीं। छो असांखे ख़बर आहे दीन इस्लाम जे लाइ कहिड़ी कुर्बानी ॾियणी पवंदी। जेकॾहिं मूं वटि अली अकबर जवान आहे, कासिम घोट बि आहे, ज़रूरत पई त 6 महीननि जो अली असगर बि कुर्बान करे तुंहिंजे मज़हब इस्लाम खे इज़तूं अता फरमाए छॾींदासीं। हलिया पाण होॾां बग़ावत थी। बहरहाल अवां जी ॻाल्हि तफ़सील न ॿुधल आहे। हर इंसान जाने थो करबला जो मुबारको जॾहिं करबला जे मैदान वफा थियो तॾहिं पाण मुंहिंजा प्यारा सजण 3 ॻाल्हियूं यादि रखिजा। 3 ॻाल्हियुनि जो सबक़ हज़रत इमाम हुसैन छॾे विया आहिनि। सभ खां पहिरीं आहे नमाज़ न छॾियो। आख़िरी वक़्तु हो, जुमे जो ॾींहुं हो, आख़िरी टाइम हो। उन टाइम जॾहिं पाण कई तीर कई भाला कई हथियारनि सां ज़ख़्म थियल हा, खून जिस्म अतहार जे अंदर हली रहियो हो,
उन टाइम जॾहिं पाण घोड़े का हेठि आया उन सिमर लईन के चवनि था उनजे हथ में हथियार हो, वो कातिल तैयार हो, उनकी तैयारी ही भरपूर, वॾो उनके इनाम ॾिनो वियो हो त तो शहज़ादे रसूल जो जेको सर कटे अची असांखे ॾींदो उनखे एॾी इनाम इज़त था फरमाईंदासीं। पर मुंहिंजा प्यारा भाउ जॾहिं हुन हथियार कटे तैयार थियो, हज़रत इमाम हुसैन पुछा कनि था ओ सिमर लईन तोखे ख़बर आहे अॼु ॾींहुं कंहिंजो आहे? चवे थो जुमे जो ॾींहुं आहे। कि नाना रसूलुल्लाह जी उम्मत छा करे रही हूंदी? चवे थो त मस्जिदनि में वेही खुतबा ॿुधंदी हूंदी। असीं मुसाफ़िर करबला जे मैदान में आहियूं, उहे पेर जिन पेरनि मथां असांजी जान कुर्बान, ख़ुदा पाक जो कसम मुस्तफा जो गुलाम महफ़िल में वेहण जे लाइ तयार कोन आहे। उन महबूब जे बचननि जा पेर जिन पेरनि खे फरिश्तनि चुमियो ॾिनो, एॾा मिठड़ा पेर जी मके पाक जी धरती मथे जित लॻा उते रब तबारक व तआला बहारियूं अता फरमाए छॾियूं। महबूब करीम अलैहिस्सलाम जे बचड़े फरमायो ऐं सिमर भले तो तुंहिंजे इरादे से आयो आहियूं, मुंहिंजो को इनकार कोन, छो त असीं आया इन कम जे लाइ आहियूं। सूरे मरिया सोब खे दिल जा वहम विसार, हण भाला बिड़ भाकरे आदि ढाल मढार, मथा तेज तरार मारता मोचारो थी। जेकॾहिं सोब खपे थो न, जो नालो खपे थो दुनिया में, सूरे मरी सोब के त दिल जा वहम विसार, त दिल जो वहम, दिल जो गुमान कढी छॾ, दिल जा वहम विसार। अब अॻिते छा में उर्दू पाक अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना मौलाना मुहम्मद बारिक वसल्लम अलैहि सलात व सलाम अलैहि या रसूल अल्लाह, सलात व सलाम अलैहि या हबीब अल्लाह व अला आलिहि व सहाबिहि या नबी अल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम। गुरु शरीफ री आवाज में अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना मौलाना मुहम्मद बारिक वसल्लम अलैहि सलात व सलाम अलैहि या रसूल अल्लाह व अला आलिहि व सहाबिहि या हबीब अल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम। बचावे दुरूद पढ़ो अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना मौलाना मुहम्मद बारिक वसल्लम अलैहि सलात व सलाम अलैहि या रसूल अल्लाह, सलात व सलाम अलैहि या हबीब अल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम। अल्लाह जे प्यारे बाने उन सिमर के थियो, सिमर तोखे ख़बर आहे ॾींहुं कंहिंजो आहे? चवे थो जुमे जो ॾींहुं आहे। वक़्तु कहिड़ो आहे? चवे थो वक़्तु जुमे जी नमाज जो आहे। त जे बीह हाणे थोरी देरि तरस ऐं लत पताया खून सां मुंहिंजो जिस्म रंगियल आहे, पर मुंहिंजो सर ही सजदे में वञे, हुनखां बाद में तुंहिंजो कमु कजा। छो त अहिड़ो सजदो ॾेई वञा थो, हिन सजदे जो एॾी अहमियत हूंदी क़यामत जी सुबुह ताईं मुस्तफा जा गुलाम मुंहिंजे सजदे खे यादि करे चवंदा वाह हुसैन तुझी अजमत के सलाम, तू तो वो सजदो कयो जेको इस्लाम के जिंदा करे वियो आहे। मरते हैं जो हक के नाम पर वो जिंदा होते हैं। अल्लाह अल्लाह केड़ी वडो मौत जो केड़ो मकाम मर्तबो आहे जिन मर्तबे के कोई पुछण वारो कोन आहे। इमाम हुसैन सगोरे जी रवानगी थी आहे हालत नमाज में। बे नंबर में सबर, पहिरीं नमाज कोन छॾियूं, बे नंबर में सबर। सबर एतिरो अली अकबर जहिड़ो जवान, हिनजी शिकल सूरत सभी मुस्तफा करीम अलैहिस्सलाम जहिड़ी हुई। वो त हबी नूर नला नूर, पर बज़ाहिर अली अकबर जो साहबी सगोरा जॾहिं साहबनि खे उक तपाईंदी हुई, तड़प थींदी, अॼु ॾिसो न यार मुंहिंजो फलाणो साथी रहे थो, उनमें कुझु मुंहिंजे उस्ताद जूं अदाऊं आहिनि, या कुझु मुंहिंजे फलाणे भाउ जूं अदाऊं आहिनि, या मुंहिंजे यार सजण जूं अदाऊं आहिनि, ऐं ॾिसी अचां। साहबा कराम हजरत बिलाल हबशी मुस्तफा करीम अलैहिस्सलाम जी जुदाई खां बाद में पाण मुल्क मक्को मदीनो पाक छॾे शाम हलिया विया हुआ। कॾहिं ख्वाब जी हालत में मुस्तफा फरमायो ओ बिलाल इत वेठो आहे, मुंहिंजो मदीनो पाक छॾे ॾिनो। बिलाल चवे थो या रसूल अल्लाह अवां जी जुदाई मूंखे झोरे विधो आहे, इन जे करे आउं हेॾां आयो आहियां। उतां हले थो हजरत बिलाल जॾहिं मदीने पाक मां आयो आहे, बिलाल खे चयो बिलाल अॼु असांखे अज़ान त सुना जेको मुस्तफा जे दौर में ॾींदो हुए, वो अज़ान सुना। माण्हुनि ने इसरार किया, बिलाल चवे थो वो अज़ान जॾहिं ॾींदो ख़ुदा पाक जो कसम आहे उन आवाज़ जी आज़ान जी आवाज़ जॾहिं मोहम्मद रसूलुल्लाह जो नालो ॿुधंदो हुउसि तॾहिं मुंहिंजो मुस्तफा मुंहिंजे साम्हूं मौजूद हूंदो हो। ऐं अज़ान ॾेई कोन थो सघां। हज़रत हसन हज़रत हुसैन खे वठी आया आहिनि, चवनि था ही मुस्तफा जा ॾोहिटा आहिनि, नूरे नज़र आहिनि, लख़्ते जिगर आहिनि, इंदो चयो मञ। हज़रत बिलाल खे चवनि था ओ बिलाल ओ असांजे नाना जा गुलाम असांखे अज़ान सुना त असांजो दिल ठरी पए। वो दर्द जेको कई ॾींहंनि खां अंदरि छुपियल हो, हज़रत बिलाल जॾहिं अज़ान ॾियण वारी जाइ ते पुगान अल्लाहु अकबर जी जॾहिं सदा ॾिनो आहे, हाय हाय अज़ान अज़ल से तेरे इश्क का तराना बनी। तो सुभान अल्लाह। अज़ान अज़ल से तेरे इश्क का
नमाज तेरे नजारे का बहाना बनी। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। तेरे नजारे का बहाना बनी। हज़रत बिलाल अल्लाहु अकबर जी सदार ने मदीने पाक जे गलन में माण्हू निकिरण शुरू थी। हिकिड़ो दफ़ो अल्लाहु अकबर चयो, ॿियो दफ़ो चयो, घरनि में घटनि में बचनि में आहा शुरू थी वई। केरु अची वियो आहे? अल्लाह तबारक व तआला जल शान हो। उन बाने जी आवाज़ में एॾी कैफ़ छो न हुजे? जिन ॾिठो आहे त रहमत वारे नबी जो चहिरो ॾिठो आहे। उनजी जेकॾहिं का अदा हर चीज़ कुर्बान थी आहे त मुस्तफ़ा जे नाले तां कुर्बान थी आहे। इश्क़ मुस्तफ़ा जो झलकियूं नज़र ईंदियूं। हाणे पुछो, ओ बिलाल तो मां आज़ान कोन ॾिनी, जॾहिं बचड़ा आया तॾहिं आज़ान ॾिनी। बिलाल अर्ज़ करे थो, अव्हांखे ख़बर आहे मूं जॾहिं हज़रत अली अकबर खे हज़रत इमाम हुसैन खे ईंदे ॾिठो त मुंहिंजो मुस्तफ़ा मूंखे यादि आयो त हिन जी शिकल जेको आहे मुंहिंजे पाक हबीब जहिड़ी शिकल आहे। दुरूद पाक पढ़ो, अल्लाहुम्मा सल्ली अला। जंहिं गुल गुलाबी असहिणो गुलनि में मुंहिंजो मुस्तफ़ा पाक पधरो लखन। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हशर में लहोदा सवेरा जराना तही मां मोहम्मद परे खां सुञाणा। हुंदसि चोटकारे जो झंडो हथनि में मुंहिंजो मुस्तफ़ा पाक पधरो लखनि में। समर न दिली असाण हो त हिमायती उनजो करे छेज छपर मां ईंदो पुंडल पाण थींदी रीछ रिहाण लकल मंझ लतीफ़ चवे सबाबो चले के दिन हो भले सबाबो चले के दिन हो भले लिवा के तले सना में खुले रजा की ज़बान तुम्हारे तुम्हारे लिए मकीनो मका तुम्हारे लिए बने दो जहां तुम्हारे लिए हम आए यहाँ तुम्हारे लिए उठी भी वहाँ तुम्हारे लिए। नारे तकबीर, नारे रिसालत, उलमाए अहले सुन्नत। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। एॾो कशिश वारो आवाज़ त बिलाल चवे थो त यारो मूं आवाज़ आज़ान इन जे करे ॾिनी त मूं ॾिठो त मुस्तफ़ा करीम जो चेहरो मूंखे यादि आयो त अली अकबर जे चेहरे में मुस्तफ़ा अलैहिस्सलाम जो चेहरो नज़र ईंदो। हज़रत इमाम सबर जी ॻाल्हि करे रहियो। हज़रत इमाम हुसैन जो जवान बचड़ो 17-18 साल जो आहे। मैदान जे अंदरि जॾहिं एॾो प्यारो गुलाब जो गुल जंहिंजे कदमनि मथां असांजो जामियो कुर्बान, असांजी कहिड़ी जवानी, असांजी कहिड़ी औकात, असां छा आहियूं। ओ मुंहिंजा प्यारा भाउ अज़ीज़ दोस्त, उन इमामनि जे ॻाल्हियूं ॿुधी तर्स खा त पंहिंजी जान खे दोखे मां विझ। कबर में का शइ कम अचण वारी कोन आहे। अमल कम ईंदा जो तो इत कया आहिनि। नमाज़ो पढ़, रब खे यादि कर। हलो हलो मोमिनो बेड़ो तयार आगे, बेड़ो हलाइण वारो मिठो मदनी आहे। मदन दो नशे मां वञे बात गुज़री उहे पातणीअ ते मयार नागे, बेड़ो हलाइण वारो मिठो मदनी आहे। अल्लाह जे पाक नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो प्यारो बचड़ो जॾहिं हज़रत इमाम हुसैन अली अकबर जी लाश खे निहारे थो, निहारण खां बाद में उनखे भागर पाए खणे थो। ओ मुंहिंजा प्यारा भाउ, जॾहिं असांजे पाड़े में कंहिंजो इंतकाल थिए थो, को वञे थो असांखां भाउ जुदा थिए थो, असांजो मिट जॾहिं जुदा थिए थो, गम जो आलम हुजे थो, सॼो परिवार गॾु हुजे थो, सॼी फैमिली गॾु हुजे थी, सॼा ओड़े पाड़े वारा दिलदार ॾियनि था। पर कुर्बान वञा करबला जे शेर मथां को दिलदारी ॾियण वारो कोन आहे। अकेलो हुसैन आहे, लाश मुबारक खे खणे थो कुल्हे ते हले थो तंबू ॾांहुं, चवे थो या रब्बुल आलमीन इहो हिकिड़ो अली अकबर आहे। इन अली अकबर जहिड़ा हज़ार हा हुजनि था मुस्तफ़ा जे नाले मथां कुर्बान करे छॾा।
एडी जुर्रत सां, एडे सबर सां, एडे कमाल सां पान इस्तेमाल। उन खां बाद में हज़रत इमाम कासिम जेको भाउ जो यानी भाई तो आहे उन जी लाश पई आहे, उन जे मथां अची बीहे थो। असां अभरन जो तोखे सैयद सलाम तोखे सैयद सलाम ऐ जाने मुस्तफा ओ निशाने मुर्तदा तोखे सैयद सलाम अकबर लुटी जवानी असगर न पी तो पानी कासिम लिखी कहानी अन्या केड़ी आ जफा तोखे सैयद सलाम असां अभरन जो तोखे सैयद सलाम तेरे पाण पंहिंजा बचड़ा शहीद थींदे ॾिसण खां बाद में वॾी जुर्रत सां, वॾी मेहनत सां, वॾे कमाल सां, वॾी हिम्मत सां, वॾी दिलेरीअ सां तंबू में खणी अचनि था। पाक दामन पाक प्यारियूं बचड़ियूं वेठियूं आहिनि, पर्दा नशीन। ॿ ॻाल्हियूं पूरियूं थियूं, हिकिड़ी नमाज़ कोन छॾियो, ॿियो सबर बि कोन थियो, टियों पर्दो बि कोन थियो। असांजी क़ौम जो कहिड़ो हाल आहे। दुआ करियो अल्लाह तबारक व तआला असांजी क़ौम खे समझ अता फरमाए। दुआ कर अल्लाह तबारक व तआला जल शानहू असांजी क़ौम खे समझ अता फरमाए। पर्दो कोन छॾियो, इन पर्दे जी ॻाल्हि अची वई आहे जॾहिं हज़रत इमाम आली मक़ाम सबर जो सबक़ ॾिनो। ऐं मुंहिंजा बचड़ो ऐं मुंहिंजे ख़ानदान वारो सभु कुझु लुटिजी वेंदो, पर मुस्तफा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी जेका शरीयत पाक आहे उनजो ध्यानु, उनजो भरम, उनजी इज़त रखणु असां सैयदनि जो कमु आहे। अॼु बि उनजे नाले मथां क़ुर्बान आहियो, क़यामत जी सुबुह मथे क़ुर्बान आहियो। चओ सुभान अल्लाह। जॾहिं सूरे बादशाह खे ॼाणंदा आहियो, सूरे बादशाह खे ॼाणंदा आहियो न। हाय हाय केॾो कमाल सां, केॾो जुर्रत सां ख़लीफ़ा आया हा, हुर मुजाहिद आया हा। अर्ज़ कयो साईं ॾाढो ॾुखियो वक़्तु अची वियो आहे, ॾाढा इज़त वारा बेइज़त माण्हू अची विया आहिनि, घर घर में ज़ुल्म मचाए छॾियो आहे। अवां छा कंदा? पाण फरमाइनि था बातिल से दबने वाले ऐं आसमां हम नहीं, बातिल से दबने वाले कौन? सूरे बादशाह फरमाए थो बातिल से दबने वाले ऐं आसमां हम नहीं, सो बार कर चुका है इम्तिहान हमारा। हिकिड़ो वार न बल्कि 100 वार इम्तिहान थी चुको आहे। सूरे बादशाह फरमाए थो पाणी बि उकारे छॾींदासीं, असीं मुल्क बि छॾे ॾींदासीं, वतन बि छॾे ॾींदासीं, पर हिन महबूब जे दीन जे मथां करबला जे मैदान में अली असगर जहिड़ा कुर्बान थी विया, उन्ही नस्ल वारा आहियो। असांजो बच्चो बच्चो मुस्तफा जे नाले मथां कुर्बान थी वेंदो, पर मुस्तफा जो दीन ज़िंदा हूंदो, ज़िंदा आहे, ज़िंदा रहंदो। हज़रत इमाम हुसैन टियों सबक़ सेखारियो पर्दे जो। पर्दो कॾहिं मत छॾिजा। उन खां बाद में मुख़्तसर अर्ज़ करियां, वक़्तु ॾाढो तेज़ी सां गुज़रे पियो। ख़ैर उन जेको ज़ुल्म कया उन पंहिंजे इरादे सां कया, उनखे सारी ख़बर हुई त ही केरु आहिनि, इनजी इज़त, इनजी अज़मत, इनजी शहरत, इनजो चर्चो किथे थिए पियो, पर अखियुनि मथे पटियूं ॿधिजी वियूं हुयूं, अखियूं अंधियूं थी वियूं हुयूं, अखियुनि मां ॾिठो कोन थे। इनाम जी लालच में उन साॻी सरन खे जॾहिं नेज़नि मथे खणी हलिया आहिनि, दिमशक जी बाज़ार में पहुता आहिनि, तो हिकिड़ी ज़ईफ़ा आहे, वॾी उमिरि वारी औरत आहे। हुन औरत ॾिठो त काफ़िले में चंद इंसान आहिनि, इंसान जा हथड़ा ॿधिया पिया आहिनि, के कोफ़लनि मथे उठनि मथे विहारिया वेठा आहिनि। पाण हुन औरत पंहिंजे हुतां लथी आहे, चंद टुकड़ा मानी जा खया आहिनि, रोटी मानी खई आहे, पाणी खयो आहे, कपिड़ा खणी अचे थी। हज़रत ज़ैनब खे फरमाए थी ओ प्यारी हिनखे क़बूल फरमा। जॾहिं हज़रत ज़ैनब पुछियो ओ अम्मा हेॾो काफ़िलो आहे, हेॾो ॻोठ आहे, हेॾो इलाइक़ो आहे, कीअं बि असांखे कोन सुञातो, तो सुञाता आहिनि? चाहो सुञाणा कोन थी, पर मूं आंखे कैदी ॾिसे इहो मूं सलूक कयो आहे। असांखे ख़बर ई कोन केरु आयो। हक़ीक़त जी ॻाल्हि आहे, दमिश्क जे अंदरि, कूफे जे अंदरि जेको करबला वारो वाक़ियो थियो, पुछाड़ी वारे खे ख़बर ई कोन हुई छा थी पियो आहे। हथ ॿधिजी हिकिड़ो काफ़िलो अची वियो, हथ ॿधा पिया आहिनि, पाक दामन औरतूं उठनि मथे सवार आहिनि, माण्हू नज़ारो ॾिसनि पिया, अलाही केरु आया आहिनि। वो औरत जॾहिं इहो ॾिने त औरत खे पुछा कयो, हज़रत ज़ैनब पुछा कई त अवां इहो सलूक छो करियो थे? हुन औरत अर्ज़ कयो ओ प्यारी न्याणी तोखे ख़बर आहे ऐं आहियां असल त हिन दिमश्क जी, पर मुंहिंजो वतन असल उहो आहे जीअं वतन जे अंदरि अवां खे ख़बर आहे मदीने पाक जे तरह रहंदी हुई। औरत चवे थी
और चवे थी ऐं मदीने पाक में रहंदी हुयसि मदीने पाक में हिकिड़ो घर हो अली शेरे खुदा जो जी घर जे अंदर रहंदी हुयसि वॾी थी वई वॾी ज़ईफ़ा थी वई हुई उनखे ख़बर कोन्हे त ही केरु आहिनि छो आया आहिनि कंहिंजे लाइ आया आहिनि कीअं आया आहिनि और इनखे केरु खणी आयो कंहिंजी ॻाल्हि हूंदी कि तूं हसन मीर हुसैन जो घरानो कि तूं फातिमत ज़हरा जी इज़त अज़मत ही अलाही केरु आहिनि काफ़िले में हुन औरत जॾहिं इहो सलूक कयो त हज़रत ज़ैनब पुछा कि तूं दर्स किथां वरितो आहे हू चवे थी ऐं जॾहिं हज़रत अली जे घर में हज़रत फातिमत ज़हरा वटि कनीज़ हुयसि ख़िदमत कंदी नंढड़ी हुई तॾहिं जॾहिं क़ैदी को ईंदो हो न तॾहिं हज़रत फातिमत ज़हरा चंद टुकड़ा माने जा पाणे मूंखे ॾींदी चए हिनखे पीआरिया ऐं वञी पीआरे ईंदी जॾहिं आख़िर में हज़रत फातिमा दुनिया छॾे रवानी थियण खां बाद में मूं मदीनो पाक छॾियो थे त आउं फातिमा जी दरबार में हाज़िर थी मूं पुछा कई ओ अम्मा मूं तुंहिंजी ॾाढी ख़िदमत कई आहे ख़ुदा जे वास्ते क़यामत जे मैदान में मुंहिंजी शफ़ाअत फरमाइजा पर मूंखे को नसीहत कर हज़रत फातिमा नसीहत कई मूंखे त अम्मा ओ मुंहिंजी प्यारी ख़ातिमा जॾहिं को क़ैदी ॾिसे उन क़ैदी खे पाणे प्यार जो माने खाराज इहो असांजो सबक़ आहे यादि रखिजा जॾहिं औरत चवे थी इहो मूंखे फातिमत ज़हरा जो सबक़ आहे तॾहिं हज़रत ज़ैनब अञा बि ॻाल्हि ज़ाहिर कोन कयो हज़रत ज़ैनब फरमाए थी तोखे ॿी हाणे को तमन्ना आहे चवे थी ऐं जॾहिं रहंदी हुयसि त ॿ गुलाब जा गुल हिकिड़े जो नालो हसन हो ॿिए जो नालो हुसैन हो हुन बचड़नि खे मां खेॾींदी हुयसि हुन बचड़नि खे आउं वींचारींदी हुयसि हिकिड़ी ॿी न्याणी हुई हुन न्याणी खे आउं खेॾींदी हुयसि हुनजो पिणु दिलि जोई कंदी हुयसि हाणे मुंहिंजी आख़िरी तमन्ना आहे मुंहिंजी आख़िरी उमिरि थी वई आहे मौला हिकु दफ़ो मूंखे मदीनो ॾेखारे हुन मदीने जे ताजदार जी दरबार ॾिसां त वञूं न हबीब जे बचड़नि जा चेहरा ॾिसां इहा मुंहिंजी दिली तमन्ना आहे हज़रत ज़ैनब फरमाए थी तोखे ख़बर हुजणु खपे जंहिं बचड़ी खे तो ख़िदमत कई हुई फातिमत ज़हरा जी दरबार में भई उहा ॿी कोन आहे जो तो जे साम्हूं बीठी आहे मां ज़ैनब उहा बचड़ी आहियां जेको हज़रत अली जे अंगण मथे हुयसि हसन मीर हुसैन खे तो जॾहिं ॾिठा हा उहो हुसैन जो सर मुबारक नेज़े मथे आहे क़ुरान जी तिलावत जारी आहे हसन सगोरो जान छॾे वियो औरत जो कीओ निकिरी वियो ऐं चवे थी ऐं मुंहिंजा मौला ही कहिड़ो हशर थियो आहे ज़ैनब चवे थी अम्मा इहो ॿियो को कोन आहे इहो रब तबारक व तआला जी तरफ़ां असां मथे इम्तिहान आहे दोस्त गो आहे दादला तो मुहिब मार आहे हासन खलील खे तो सख्त उसार आहे अल्लाह समंद बेनियाज जा चाहे सा करे इन मंझ आहे का उन्हीअ ॻाल्हि इसरार जी इहो सभु रब तबारक व तआला जी तरफ़ां आहे रब तबारक व तआला जल शान व खादिमा तुंहिंजी ख़िदमत खे क़बूल फरमाए अल्लाह तबारक व तआला जल शान हू असांजो वेहण उथण अचण पंहिंजी दरबार में क़बूल फरमाए मूं जेको तव्हां जे साम्हूं लब कुशाई कई आहे इन जे अंदरि ख़ता ग़लती लफ़्ज़ थी हुजे त मुंहिंजा कर्म फरमा उलमा इकराम मौजूद आहिनि इन जी मौजूदगी में ऐं तौबा करियां थो अस्तगफिरुल्लाह रब्बी मिन कुल्लि ज़ंबिन व अतूबु इलैहि व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अस्सलामु अलैकुम।